वेही रहो। दोस्तों, भावरो, हारियो बुजुर्गो, अज वडेरी रेशम अवां वटि पाण हली आई आ, जंहिंजी ज़मीन मां खेड़ो बि था ऐं खाओ बि था। अज वडेरी रेशम अवां जा मसइला बि ॿुधंदी ऐं पाण ज़मीनुनि जे बारे में अवां सां सलाह ऐं मशवरा कंदी। हाणे तव्हां सां को बि ज़ुल्म न कंदो, तव्हां सां का बि ज़्यादती न थींदी। जिते अवां जो पखड़ किरंदो उते मुंहिंजो ऐं वडेरी रेशम जो रतु बहंदो। अॼु उहो पाण अवां जे आॾो पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार बि कंदी ऐं अवां खे खोड़ सारियूं सहूलियतूं ॾियण जो ऐलान पिणु कंदी। मुंहिंजा भाइरो, मां तव्हांजी उहा ई भेण रेशम आहियां जंहिंखे तव्हां खां परे रखियो वियो। ही जहिड़ो तव्हां ते ज़ुल्म करण जे लाइ कयो वियो। मुंहिंजा भाइरो, अॼु ॾींहं खां वठी मां इहो ऐलान थी कयां त तव्हां ते हाणे को बि ज़ुल्म न थींदो। तंहिं करे तव्हां दिलि लॻाए हिन धरतीअ जे सीने मां अनाज पैदा कयो। पीर करामत खां पोइ पीर एहसान तव्हांजी ख़िदमत कई ऐं उन जे आवाज़ खे दॿायो वियो। तव्हां पंहिंजी मर्ज़ीअ सां फ़सुल कयो ऐं ॿिनि सालनि ताईं तव्हांखे ॿिज ऐं भाण मां मुक्त ॾींदसि। मुंहिंजा भाइरो, तव्हांखे को बि कमकार हुजे, मुंहिंजा दरवाज़ा तव्हां जे लाइ 24 कलाक खुलिया हूंदा। अभी मानी जो बंदोबस्त कयो अथऊं, असांजे घर वारी मानी खाओ। भाउ, मां छो न हलंदसि। कमदार नबो ओ कमदार नबो बाबा चा पियो जोड़ंदो तो जास खा छा सा तो निकरे हा तो फाटे वे ताको वाह भगवा हा जमीन लुड़ी हुई या फसल बुढ़ा ने चाचो नबू तू हिते घर वेठो उते वड़ा जलसा लगा पिया। अच्छा जलसा नबू तो के खबर न पई आ छा त रेशम वडेरी थी वई आ। रेशम वडेरी थी वई आ जो छा पिया। हाँ नबू कमदार रेशम हिते आई ऐं माण्हू मेड़े तकरीर करे हू हली वई। हली वई अकेली कीअं ईंदी हिते पुता हिते मूं वटि छो आया आहियो। असांजो कमदार तूं ई नबो तो वटि न ईंदासीं त ॿियो किॾे वेंदासीं। तूं छो नथो हिनखे ॿुधाई धन त धन ई न त फिकुर करी। नबू मूंखे ही वठी आयो मूंखे चई त हल नबू ॾे था हल। जहिड़ा नबू कमदार हुजांवा ते जुलूसड़ा जलसा या बेगम जा लौंगड़ा फांगड़ा हिते कोन अचंदवा। वञी मोचन सां ॻाल्हायो जे सॼे दर जी भींग करे छॾी आ। बाबा हीअं कर बाबा हूअं कर बाबा होॾे वञ बाबा होॾे वञ फलाणे खे चओ। अरे ॿुधी ॿुधी मुंहिंजा कन ई पची पिया न भॼी आयो त थकिजी पियो आहे। अञा छा कयां इन ॾिसण सिज लही वियो आहे। वञो वञी निंडू कयो हलो छॾियो पचर वञो हलो चढ़ियूं त अहां जा धाणा कढी छॾी वञो। लॻे थो त नबू कमदार जो दिमाग़ कम करण छॾे वियो आहे। केस पुटअप करे रवानो कर त जीअं उन्हनि मां जान आज़ाद थी वञे। कसम नामो
स्टाम्प पेपर ते अलॻि अलॻि ठारायूं? गॾियल हुजे त बहितर आहे, छो त फैसले में ॿिन्ही धुरियुनि रज़ामंदी ॾेखारी आहे ऐं फैसले खे क़बूल बि कयो आहे। सर, रक़म जो ज़िक्र कयूं कसमनामे में? ज़रूरी आहे। सुभाणे खां तुर फ्री थी वञे ऐं रक़म अदा नथी करे त उन जे ख़िलाफ़ कानून जी कार्रवाई वारी शिक बि रखजां। कापी ॿिन्हिनि धुरनि खे बर वक़्तु अदा कयूं या बाद में? जे डिमांड थी त कापी ज़रूर ॾियणी पवंदी सिकंदर। ऐं कोर्ट मैटर सर? पक्की FIR त न निकिती आहे न? पक्की FIR सिर्फ़ मुजन जी निकिती हुई सर, जंहिंजी कापी हुनजो वकील वठी वियो आहे। ऐं हा, सुभाणे मुजन जी कोर्ट में हाज़िरी आहे। उन जे शाहिदनि सां राब्तो करियो त जीअं हू कोर्ट में हाज़िर थियनि। गैर हाज़िरी जी सूरत में मुजन जी ज़मानत थी वेंदी। सर, मूं कोशिश त कई आहे, पर लॻे कोन थो जो शायद हाज़िरी ते ईंदा। छो कोन ईंदा? सर, उन्हनि खे डपु आहे त किथे मुजन उन्हनि खे नुक़सान न पहुचाए। तूं उन्हनि खे पुलिस जी हिफ़ाज़त जी ख़ातिरी करा। जे उन जे बावजूद बि नथा अचनि त पोइ असांजे मथे में कहिड़ो सूर पियो आहे? सुभाणे उहे 3 माण्हू वरी दावो कंदा त मुजन ज़्यादती थो करे। माण्हू पाण बि अॻिते अचनि न, रुगो पुलिस ते ॾंडो छो आहे? सर, मूंखे नथो लॻे त ही बि माठ करे वेहंदा। इहो उन्हनि जो मसइलो आहे। जेकॾहिं लॉ एंड ऑर्डर खे क्रॉस कंदा त कानूनी कार्रवाई जो हक़ असां बि रखूं था। छा ॻाल्हाए? छो थी रोई? बाबा, पंहिंजे नसीबनि ते थी रहां। जीअं हाशिम कुझु चयो अथई छा? बाबा, मूं त रुगो एतिरो चयोमांसि त ससी हीअं नथी करे सघे। अम्मा, तूं त सफ़ा का चरी आहीं, हू पाण नथो समझे। तोखे दरकार नहीं आहे? बाबा, पाणी जो गिलास ॾिनोमांसि न त उहो बि कावड़ में हारे हलियो वियो। तूं बस कर रानी जीअं, मूंखे ख़बर आहे हाशिम जी, वो सिर्फ़ मुंहं ते ॾालर कंदो आहे, दिलि जो पको कोन्हे। तूं ॾिसजांइ त हू वरी अची तोखे परचाईंदो। बाबा वॾा, भली न परचाए, हीअं मूंखे धड़का त न ॾे न। जीअं मूं चयो न, हाशिम दिलि जो भरो कोन्हे। हू बि छा करे अम्मा, माण्हू चङे भले जो मथो फेरा था छॾनि। न न बाबा, ॾिसजो हाणे तव्हां बि, मां हाणे हाशिम सां कोन ॻाल्हाईंदसि। ठीकु आहे, भले थोरी सेखत हुजेसि। मां वरी तोखे सुञाणा मां, तूं वरी हाशिम खां सवाइ रही कान सघंदीअ। बाबा, ॾिसजो न हाणे, हाशिम ईंदो मां कोन ॻाल्हाईंदीमांसि। रानी उथ, सुबह कर, कपड़न में अगट विधी आहे। हाशिम, छो ख़ैर त आहे? दादा इहो बहादुर आज़ाद ते ओॾां थो वञा। आज़ाद ॾिठी न, चयो न मूं तोखे त कोन रही सघंदी। चाचा वरी केर न रही सघंदी, ॻाल्हि कंहिंजी था कयो? हवाई हाराणी हाणे चए पई त मां तोसां कोन ॻाल्हाईंदसि, तोसां सफ़ा नाराज़ आहे। त पोइ बाबा वॾा, मूं किथे ॻाल्हायो हाशिम सां? तूं मूंसां न ॻाल्हा, तूं तकड़ कर, लटन में अगट विझी आहे ऐं बूट खे साफ़ करिया। वञ हाणे वञ। सॼो घर खाली लॻो पियो आहे। लॻे थो पियो त हे मुंहिंजे वए खां पोइ अयाशीअ में लॻी था वञनि पिया। मौज मची थी वञे हिननि जे लाइ। हे घुमण फिरण विया हूंदा, घर में कुकड़ू कू लॻी पई आहे। काथे आयो? आयो घर में? केरु आहीं तूं? हिते छो आई आहीं? हा, करे छा थो टेंडो बकर? जॾहिं हिन घर जी मालकी छॾे नौकरियाणी थी आई त पोइ हिते छो आई आहीं? ही मोजो घर आहे, मोजो। मां मालकियाणी आहियां हिन घर जी। न, तूं नौकरियाणी आहीं। हिते रुगो बेबी ऐं बेगो रहंदा आहिनि। अड़िए रे भेणी, आरे पे वेठी ईअं छा? तुंहिंजो छा वञे माई? मां छा थी कयां? काॾे थी वञां? खड्डे में वञी पाओ। भले नखरो धड़े
ॾिसेसि चोटी पटे कढांस चवे छा थी पई डेंडी हणी मुकवी ना सां कई थी चनर खबरदार बसरा जो बेबी जो नालो वतो अथई अरे हल वांगण मोहांडरा त पछाए न विछो छुरी खणियो लाए न या मुंडी सच चयो था औरत जी दुश्मन औरत ही थींदी आहे मां घर में हूंदी हसे त बेगा खान तू ॾेखार कोई कोन है घर में हाणे इन गुडड़ीअ खे विहारी वेठो सूरत जो इश्क थो पचाए बुढ़ी नथो मरे तुझी किस्मत में धिक्का थाबा लिखियल आहिनि बसरा त मुंहिंजो कहिड़ो ॾोह हुन में घर में वेह त को बेको बि तुंहिंजो थिए न मां थी परसा विहारियासीं इहे लाॾ तूं ई कर गुड़ जी गोढ़ी घर में वेह मां तुंहिंजो मुड़ुस आहियां कमायाड़ी वात में विछाए तूं घर वेठो हुज वॾी मुड़ुस खे पगूं बधरायूं अथई तो मुड़ुस सम्झो अथसि कॾहिं करे छा थी कहे ॾस ॾिना थी त मां हिन डेणे जी पगला थी आहे हल हल चई न पगार बंद झमनी यो तूं नथी ॻाल्हाए हेठो ॻाल्हाए पियो रिढ ॿूथो समझाए पहुंचे इन्हे लाल कार खे तो बोरीअ में बंद करे मार्केट में न उछले अचांसे मता तई उताई बिल्डिन सां गॾु घुमंदी बिल्डिन सां गॾु घुमंदी हाशिम भा जेकर तू न अची आहे न असांखे मारे वेठा न जानो माण्हू न जॾहिं ॿाहिरि निकिरे त होशियारीअ सां निकिरे ग़लती थी वई जो असां वरी हथियार कोन खणी आयासीं हाशिम भा असांखे कहिड़ी ख़बर त ओचितो को हमिलो थींदो हाजी शरीफ़ होशियारी ज़रूरी आहे दुश्मन कंहिं महिल बि वार करे सघे थो पोइ तव्हां थाणे ते हलो न हा बहादुर सां यको कोन मिलियो आहे हाशिम को हार धार वठूं भला यारनि लाइ बाहूं ई हार आहिनि सीनो सीने सां मिलियो न ईअं सम्झ त हार पइजी विया हाणे अचो त हलो चइबो त तयारी पकी आहे हा बाबा साईं तयारी पकी आहे हा हलंदव न यार तव्हां थी अचो मुंहिंजी तबियत में मज़ो कोन्हे बाबा साईं जेकॾहिं अवां हलो हा त बहादुर ख़ुशि थिए हा बहादुर आज़ाद थियण ते ख़ुशि न हूंदो छा जो मां हलां त ख़ुशि थींदो वॾनि जो हुजण ज़रूरी आहे बाबा साईं बाबा तव्हां आहियो न सोढो आहे त ॻाल्हि साॻी आहे बाबा साईं इहो त को मसइलो न आहे न न त असां बि न सोढा न को मसइलो कोन्हे को तव्हां थी अचो मुंहिंजे पारां मुबारक ॾिजोसि सोडा तूं थी अच मां हिते आहियां भला छो बाबा तूं वञ बाबा तव्हांजी तबियत सही न आहे मतां कंहिं शइ जी ज़रूरत न बाबा मां टेबलेट खाई ऐं सुम्ही पवंदुसि तव्हां वञो ठीकु आहे बाबा ॿियो हाशिम खे त इतला आहे न जी बाबा मूं हुनखे फोन करे छॾियो आहे थोरा कागज़ ॾिसी वठिजांइ ऐं सही पोइ कराइजांइ जी बाबा साईं तव्हां बेफ़िक्र न ख़ुदा जी अचो सत को वञा मां कुर्बान वञा इन सूरत तां हाणे तूं पंहिंजी सूरत जो ख्याल कर कबूतर तुंहिंजो रिश्तो थियण वारो अथई
या महट सट त मूंखां कान थींदी। फार्मूला ठाराए रात जो हणी सुम्हो सफा चिटो गोरो थी वेंदे। ये कहिड़ा वेही हींअर मां ये चूना हणाया, इहो तव्हां माइन जो कमु आहे। भला हलंदी होले किथे जेके वॾा दुकान हूंदा आहिनि उते हीं हीं कंदा आहिनि, हेॾां होॾां वरी हीं वरी हीं वरी हीं भई हीं कंदा आहिनि। ऐं सफ़ा माण्हू गोरो अछो थी पवंदा जहिड़ो पंडप। उते छो? उते तुंहिंजी घड़ घोड़ करायां ऐं महट करायां, ईअं सफ़ा रंदो हणायां त मन थी पव। अहिड़ो मुंहुं थी पवई जहिड़ो बाह जो शोलो ॼण चोॾहीं जो चंड पियो थो चमके। सफ़ा जीअं सितारा पिया चमकंदा आहिनि ईअं मन थी पवंदी सफ़ा मन। देखो सांडो उनखे भला वठी हलूं। उनखे छॾ, उनखे मां पठाणनि ॾे वठी वेंदुसि। ओॾा छो? पालिश कराईंदोमांसि, पालिश। तू बेगो आ, बूट थोड़ा या? मूंखे बेगो घटि ऐं बूट वधीक थो लॻे, छो जो शापर बेड़ा त जहिड़ियूं बूट जूं कयूं। तो अलाए कीअं वह जो वटो पीतो आहे बेबी। बेगो दिल जो साफ़ अथई कबूतर, हरू भरू न वेचारे तूं सड़ न। सड़े त हू थो जहिड़ो ॿाहिरां कारो तहिड़ो अंदरां कारो। माण्हू हणनि वारनि खे केस हे सॼो कारो लॻो पियो आहे। भला शादी जो कराए पोइ बि मूंखे ॾिसंदे छा? वॾी आसमान तां ऐं हूर लाहे अच, पर सिक जो सॻो तोसां न छिनंदुसि। ही सिक संगत जो आ सॻो, कॾहिं मां पियो छिकियां कॾहिं पिरी तूं पियो छिकी। मां कबूतर सॻो न आहे, मुंहिंजी पोती आहे पोती। पोइ कॾहिं तो आहे धोती। सरवर वञ वञी बहादुर खे लाकअप मां कढी आ। जी सर। तव्हां बि बहादुर सां मिली सघो था। महिरबानी साहब। सोडा पुत्र बहादुर मुबारक हो। बहादुर बच्चा, बहादुर बच्चा, बहादुर बच्चा। खुशी मुबारक हुजे साईं। मुबारक हुजे। मेहरबानी मेहरबानी मेहरबानी। बहादुर मुबारक हुजे। बहादुर खान तव्हां हाणे वञी सघो था। बाबा हाणे हितां काॾे हलंदी? बाबा घर मूं था जो काॾे वेंदासीं? न बाबा न, आऊं घर कोन हलंदुसि। तो पोइ पुट काॾे वेंदे? बाबा इहो घर वई कमदारी तोखे आई, मां झंग वसाईंदुसि। झंग चवी छा थो? झंग वसाईंदे? बाबा दुश्मन ज़िंदा आहे, ज़िंदा मरी कोन वियो आहे जो आऊं पोती पाए घर में वेहंदुसि। बाबा हाणे गोलीअ जो बदिलो गोलीअ सां, जेसी ताईं बहादुर जे सीने में गोलियूं न ठोकींदुसि तेसी ताईं मां सुकून में कोन वेहंदुसि। बाबा पुट हिते न त झंग में पार करे पोइ मोटंदुसि। बाबा पोइ मोटंदुसि तो त जनेसर जी चाल जंगनि भल जूं वायूं पताल। हाशिम तूं वॾो आहीं, थोरो बुर्दबार थी जाए। सुठा तो पाण ॾिठो न, हमराह जो बूथ केॾो ख़राब हो। हा हाशिम मूं ॾिठो, मारस काबू खाने जे चवण ते काल खेसि सम्झाइण आयो। सोडा इहो माण्हू मां कोन सहंदोमांसि। जेकॾहिं दिलि में गेर अथसि त उहो साफ़ करे ॿुधाए। ॿ ॻाल्हियूं मूंसां करणु चाहे थो त मां ॿुधण लाइ तयारु आहियां।
बाक़ी जेकॾहिं पाण खे मोतबर सम्झंदो त ना शिवन न माण्हू गुस्से करण या तारा फुटण सां मुड़ुस माण्हू कोन थींदो आहे। इहो हुनजो वड़ आहे, तोखां जेका भलाई पुगी न सा तो कयसि। बाक़ी जेकॾहिं हाणे नथो सम्झे त हुनखे छा कजे? मां बि चयो थमांसि त पहिरियां पक कजांइ, मथां उभरो कदम खणी। असां बि साथ कोन ॾींदासीं। सुठा, जेकॾहिं मुंहिंजी भाइटी हुनखे ज़हर ॾिनो आहे त हुनजी बि अच्छाई थींदी, ॻाल्हि साख पत जी थींदी। पर हाजी शरीफ़ जी दिलि में साॻियो ई गिदड़ आहे। मूं सम्झो त हाजी शरीफ़ सुधरी वियो आहे, पर हुनजा प्रकार साॻा ई आहिनि। हाशिम हाजी शरीफ़ सां बि ॻाल्हाए सघिजे थो, पर पहिरियों इन ॻाल्हि जो सोराग लॻाए त इहो मसइलो पैदा थियो कीअं। ठीकु आहे सोढा,